काले आदम अंबे अंबे असमा आहिनि आदम तूं हिननि खे ख़बरूं ॾे हिननि शयुनि जे नालनि जूं पर मां अंब अंबे असमा आहिनि जॾहिं हुननि जा मुसमियात ॿुधाई हुननि खे शयूं ॿुधाई असमा बि माना मुसमियात ते ईंदो आहे काल अलम अकुल हीअ त मां तव्हांखे चयो न इन आलम ग़ैब समावत वलद मां ग़ैब समावत वलद खे ॼाणा थो आलम मां तूं दुनो त तूं तव्हांजे ज़ाहिर ऐं मख़फ़ी खे मां ॼाणा थो हिते अलाह ताला इल्मी फतह आदम अलैहिस्सलाम खे ॾेई मलकूत जे मथां अॻिरो कयो छो त ख़लीफ़ो काइनात जो पोइ मलाइकनि खां हिन ख़लीफ़े जे लाइ वफ़ादारीअ जो हिकिड़ो किरदारु वसूल कयो यादि करे नबी जॾहिं असां चयोसीं मलाइकनि खे तव्हां सजदो कयो आदम खे बि सभिनी सजदो कयो इब्लीस न कयो उन्हनि कान आदम अलैहिस्सलाम जो ख़लीफ़ो हुजणु मुसलम थी वियो ऐं फ़रिश्तनि ॿिए इन ॻाल्हि खे तस्लीम कयो उनखां बाद अलाह ताला हुकुम कयो सजदो कयो उन्हनि सजदो कयो माना वफ़ादारी पंहिंजो सबूत ॾिनो इबादत अलाह जी सजदो आदम अलैहिस्सलाम जी तरफ़ हुयो बाक़ी रहियो जिन इब्लीस उन असर ताबी कई मुंहुं मोड़े वियो मूंखां न थींदो जिनात जो असली वॾो हो पर इबादत जे करे मलकूत में शामिल थी वियो कान मिलियल काफ़िरीन काफ़िरीन मज़ा में अलाह तबारक व तआला हिते हिनखे शैतान खे अलॻि करे छॾियो इन में बि का इंसान ज़ात जी इस्लाह मक़सूद हुई ऐं अलाह ताला जा जेके बि कम आहिनि सभु ख़ैरियत जा आहिनि अलाह ताला जे कम में बुराई कान्हे सभु कम जा भला आहिनि कारीगर को लोह जो औज़ार थो ठाहे उहो औज़ार कारीगर जो तमामु सुठो आहे जेतिरे क़दुरु वधीक हूंदो मज़बूत ओतिरो सुठो तारीफ़ वारो वॾी क़ीमत वारो ॾिसी इन औज़ार सां जेका ॾिसी को नफ़े जहिड़ो कमु करे अजर जो हक़दार आहे नुक़सान करे रिज़र जो हक़दार सज़ा कारीगर लोहार जो को कुसूर न आहे उनजो ठाहिणु ख़ैर ख़ैर उहा बंदूक हणी माण्हू कंहिं हिकिड़े बेगुनाह खे मारे ॾोह इन जो कारीगर जो ॾोह न आहे त उन बंदूक छो ठाही अहिड़ी तरह ॿियनि रब तबारक तआला काइनात में शैतान बि ठाहियो आदम अलैहिस्सलाम बि ठाहियो ख़ैर खे बि पैदा कयो शर खे बि पैदा कयो पोइ अलाह ताला हिदायत जो रस्तो कयो ॿुधाई अथई शर अथव ख़ैर रब जे तरफ़ां मिली ख़ैर ई ख़ैर आहे हाणे इंसान जेके हिनखे इस्तेमालु कंदा ख़ैर हूंदो त ख़ैर चइबो शर हूंदो त शर चइबो इस्तेमाल ख़ैर जो ख़ैर आहे इस्तेमाल शर जो शर आहे ऐं सुनत ख़ैर जी बिख़ैर आहे शर जी सुनत बिख़ैर आहे ख़ालिकियत अलाह जी मिड़े ख़ैर ख़ैर आहे जिन दुनिया जे जहान में सुनत खे तव्हां शर नथा चओ कंहिं बि सूरत में ख़ालिकियत खे शर कीअं चइबो बसि मूंखे नथा थिए अलाह ताला आदम अलैहिस्सलाम जे लाइ जन्नत में रहणु मंज़ूर फरमायो त जीअं हे हिते पंहिंजो वक़्तु गुज़ारनि ऐं हुनजी तरबियत इब्तिदाई हालत वारो मक़ाम रब ताला हिते परवरिश जे लाइ रखियो की आदम उसकुरन तो कल जन्नत तूं ऐं तुंहिंजी घरवारी जेको जन्नत कोला में न खाओ रगदन कसीर अहिड़ी शइ त मां जितां चाहियो अलाह तकरब आज शजर वण खे वेझण हुजे पोइ त कुन में ज़ालिमीन पोइ ज़ालिम थी पवंदो मशहूरु आहे त इहो कणिक जो वणो किन जो ख़्यालु अंजीर हो किन जो ख़्यालु अंगूर हो किन जो ख़्यालु आहे तुरंज हो तफ़सील में जलालनि में ॿिनि में लिखनि था इहो बहरहाल जेकी बि हुयो मेवो हिकिड़ो ममनू शजरो हुयो रब ताला जी हिकमत जेका हुई हिकमत कामिल आहे उन में इहा तक़ाज़ा हुई ॼाणे थो रब पंहिंजे मुराद खे आदम खे हिते इन शइ जी मनो कराइजे पोइ कंहिं वक़्तु ग़लति शइ खाई विझे त हिनखे कढी छॾिजे पोइ जॾहिं औलाद हिनजी थींदी ऐं पाण नेकी जा कम कंदो फर्म बरदार थींदो जन्नत में ईंदो हमेशह जे लाइ बेख़तर रहंदो ख़ुदि इहा शइ भला आहे ऐं जेकॾहिं आदम अलैहिस्सलाम इहा परहेज़ रखे आहे हिते ऐं न खाए हा सॼी मख़लूक उते पैदा थिए हा जन्नत में सभई हुजनि हा पोइ जेको खाईंदो वञे हमेशह जे लाइ निकितो हलियो वञे रब ताला घुरियो त इन सारी मख़लूक जे मथां जो इहे सज़ाऊं पयूं लॻनि जुदा जुदा गुनाह जे करे आदम अलैहिस्सलाम खे कानूनी तरह सां इहो मेवो खाइजी वञे हुनखां ऐं पोइ हुनखे कढी छॾिजे पोइ इहो आदम अलैहिस्सलाम शख़्सी तरह फर्मा बरदारी करे हुनजी क़ौम शख़्सी तरह सां फर्मा बरदारी करे जन्नत में ईंदा वञनि बेख़तर अची रहनि इहा अलाह जी हिकमत जेकर उतां निकिरनि हा खाई त वरी मोटनि न हा पर आदम अलैहिस्सलाम उतां खाई ऐं निकितो आहे त हाणे मोटण जो दरवाज़ो खुलियल आहे उहो कहिड़ो मोटण जो दरवाज़ो आहे रब ताला क़ुर पाक में फरमायो आहे त
मुंहिंजी हिदायत तव्हां वटि ईंदी ऐं उन हिदायत खे तव्हां ताबेदार थी पोइ जॾहिं हिदायत खे तव्हां ताबेदार थींदो त पंहिंजे मन जे मक़सूद ते पहुचंदो, जन्नत ते पहुचंदो। ऐं हाणे बेख़तर अॻे जेकॾहिं इहा मख़लूक पैदा थिया त हमेशह ख़तरे खां थिया, कॾहिं बि को मेवो खाए त निकिरी वञे, मोटी अचण जेका सूरत ई पैदा न थिया। हींअर अलाह ताला मोटी अचण जी सूरत पैदा कई त माण्हू जॾहिं बि फर्मा बरदारी कंदो जन्नत में त हमेशह जे लाइ हले। इहो आहे हिकिड़ो ख़ासि नुक़्तो, इहो हल साईं जन वॾनि हले। शैतान शैतान खे तिरकायो, अख़राज मां कान थी हुनखे गॾु फिटी कई, राहत ऐं इज़त खान गॾु फिटी कुलना बि तो बाज़ कुल बाज़ न थो चयो शैतान निकिरी वञो, हिकु ॿिए जा तव्हां दुश्मन आहियो, शैतान तव्हां पाण में दुश्मन लकुम फिलहाल मुस्तक़र, तव्हांखे ज़मीन में टिकण जी जाइ आहे, तव्हां इलाही वक़्तु मुक़ररु ते नफ़ो बि हासिलु करिणो आहे, तव्हां मुंहिंजो नफ़ो हासिलु करियो ऐं वञी रहो वक़्तु मुक़ररु थियो। पोइ आदम अलैहिस्सलाम पंहिंजे रब खां के ॻाल्हियूं सिखियूं, पोइ रब ताला हुनजी तौबा क़बूल कई। हिन तवाब रहीम, अलाह ताला तौबा क़बूल महिरबानी आहे। कुलना बि तुम ज़मीन इन शइ खे ॿीहर मोटाईंदो हुयो बयान जे तौर ते, वाक़ई में ईअं न आहे त तौबा खां बाद मूंखे लाथो हुयो, न उनखे बयानु कयो आहे त जे अॻिते ॻाल्हि खे हलाइजे। हितां निकिरी वञो सभई फहिमा या ते न कुमिनी हुदनि, जॾहिं हिदायत मुंहिंजी अचे फमन तवे हुदायत, जेको मुंहिंजे हिदायत जो ताबे थींदो फरा ख़ौफ़ न रहे, हाणे ख़ौफ़ बि न हूंदो, हुज़ुम न हूंदो। इहा आहे वलज़ीन कफ़रू कज़ब, जिन कुफ़र कयो कूड़ कयो असांजे आयत उलाइका असहाबु नार जा ख़ालिदून, इहे हमेशह रहंदा जहन्नम में। हिते फ़ैसिलो इहो थियो वञे तौबह जे मसइले जो, त जिन तौबह कई, जीअं आदम अलैहिस्सलाम तौबह कई, इहो पहुचंदो हुते, पर जंहिं माण्हू ग़लती कई ऐं तौबह कयईं वरी बि बची वेंदो, जेकर तौबह न कयईं त हमेशह जे लाइ जहन्नम में हूंदो। ऐं जेको जन्नत में सो बि खटके, जेको जहन्नम में वियो त बि उहो पंहिंजी सज़ा खे वञी लोड़ी। इहो आम इंसानियत खे ख़िताब हो, प्रोग्राम क़ुर ॾांहुं मुतवजो करणो हो, इंसान जी अज़मत ऐं इंसान जो मक़सदु ॿुधाइणो हो। ऐं अलाह ताला इहा ॻाल्हि बि सम्झाई त इंसान अलाह ताला जे हिन काइनात में तशरीई हुकूमत जो ख़लीफ़ो आहे। जीअं रब तबारक व तआला पंहिंजे तकवीनी हुकूमत जा बि केतिरा ख़लीफ़ा बणाया आहिनि। मीकाईल अलैहिस्सलाम ककरनि जे मथां आहे, इज़राइल अलैहिस्सलाम साहन कढण जे मथां आहे, इसराफील अलैहिस्सलाम फूक जे मथां आहे, जिब्राइल अलैहिस्सलाम वहीअ जे मथां आहे। इहे तकवीनी ख़लीफ़ा आहिनि सभई अलाह ताला जा। अहिड़ी तरह रब ताला हिन तख़लीक़ में बि हिन काइनात जे अंदरि तशरीह ख़लीफ़ो हज़रत आदम ऐं हुनजे औलाद खे बणायो। इहा ख़ासि ॻाल्हि, जीअं रब ताला जे तकवीर में कंहिं क़िस्म जो फ़र्क़ु नथो अचे, अहिड़ी तरह तशरीह में बि तव्हांखे यकीन रखणु खपे त फ़र्क़ु न ईंदो, पर जेकर तव्हां ताबेदारी सही माना में करे विझो त इंसान खे अलाह ताला इहा ॻाल्हि सम्झाई आहे इन तरह सां त तोखे बेफ़रमानी करण जो को मौक़ो ई कोन्हे, पंहिंजे रब सां तालुक रखी छॾ। ऐं जेकॾहिं तूं अलाह जी शरीयत ते इंतज़ाम कंदे त हुकूमत बि सुठी हलंदी, कानून बि बाज़ाब्ता हलंदो, इंसानियत आराम में अची वेंदी, ज़ुल्म मुल्क मां दफ़े थी वेंदो, इबादत ग़ैर अलाह जी हली वेंदी, हुकूमत ग़ैर अलाह जी हली वेंदी, हाकिम अलाह हूंदो, माण्हू इंसान कंहिंजो सजो न कंदो। इहो जेको मक़सूदु ऐं मौज़ू इंसानियत जो अलाह जी मार्फत आहे, पूरी तरह सां माण्हू खे हासिलु थींदी। आम इंसानियत खे इहा दावत ॾिनी वई, मुतक़ीन जो दर्जो ॿुधाए, मुक़ाबले में काफ़रनि जो दर्जो ॿुधाए, इन्हनि ॿिन्ही जे विच में वरी जेका पैदावार आहे मुनाफ़िक़त जी ॻाल्हि उहा ॿुधाए, उन्हनि खे अलाह तबारक ताला ॿिनि टिनि तशबीहनि सां ॿुधाए, विझ जी तशबीह आहे, तिजारत जो मसइलो आहे, या अहिड़ी तरह सां इहे ॿुधाए मींहं ॿींहं जी ॻाल्हि। पोइ फरमायो इंसाननि खे त ॿ तबका आहियो तव्हां, हिकिड़ा फर्मा बरदार, ॿियो बेफ़रमान। फर्मा बरदारनि जे लाइ हीउ बेफ़रमान जारी। पोइ अलाह ताला आम इंसानियत सां या इहो नासो ॿुधू खां वठी शुरू कयो आहे, ॿुधाईंदे हिते बि मज़मून पहुचाई। हाणे ख़ासि इंसानियत खे ख़िताबात ते या बनी इसराईल, जेका ॿी क़ौम दर्जे में इल्म जे दर्जे में 3 नंबर में आहे, जेके इल्म जे दर्जे में 3 नंबर में रखियल आहिनि यहूदी, ऐं उहे हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां वेझा आहिनि मदीना मुनव्वर में, उन्हनि सां ख़िताब थो करे आम इंसानियत खां लाहे हुकुम खे ख़ासि थो करे। या बनी इसराईल, इसराईल हज़रत याक़ूब अलैहिस्सलाम जो रक़ब आहे।
उज़कुर नेमत अल्लाह थे नाम हितां आहे तज़कीर बि अला अलाह जी नेमत क़ौम हिकु क़ौम सां ख़िताब करे उमूमी ख़िताब खां बाद ख़ुसूसी ख़िताब में अलाह ताला उन्हनि क़ौमुनि ते जेके नेमतूं कयूं उन्हनि खे ॿुधाए क़ुर पाक जा मज़मून 5 हिसनि में विरहायल आहिनि तज़कीर बि अयामिल्लाह तज़कीर बि आला इल्लाह इक़्तिराब इर्तिफ़ाक़ तज़कीर बि माबादिल मौत हे 5 शयूं ॿियो मुखासमतुल कुफ़ार इहो जुदा बाब किन कयो आहे किन न कयो आहे पर 5 शयूं तज़कीर माबादिल मौत में मुखासमतुल कुफ़ार हुजे या साहिब जन्नत वारनि जे पाण में मुकालमो हुजे मुकालमत अहल जन्नत मुखासमत अहल कुफ़ार अहल नार इहो आहे तज़कीर बि माबादिल मौत ते मौत खां बाद छा थींदो इहो मज़मून क़ुर में आहे ऐं साहिब कुर्ब अलाह ताला सां कीअं कजे इंसान ज़ात सां रिफ़ाक़त कीअं रखिजे अलाह जा ॾींहं क़ौमुनि ते कीअं गुज़रिया आहिनि के अज़ाब जा के सज़ा जा अलाह जूं नेमतूं क़ौमुनि खे कीअं मिलियूं आहिनि क़ुर पाक सारे जो मज़मून 5 हिसनि में रहियो हाणे हितां तज़कीर जेका हिते अलाह तबारक व तआला जी तज़कीर हिते ॿुधायल आहे कुझु नेमतूं थो ॿुधाए तज़कीर बि आला इल्लाह आला जम आहे अलीअ जी चइबो आहे नेमत खे माना रब जूं नेमतूं उहे यादि ॾियारे बाने खे ऐं पोइ अलाह ताला पंहिंजे फर्म बरदारीअ ॾांहुं दावत ॾिए त जीअं बाने जी तबियत अहसान जे जतलाइण ते नरम थी पवे ऐं हुन में तबियत में इंशाल शर्मिसारी पैदा थिए पोइ अलाह जे हुकुम खे ॾिसी ऐं पोइ फर्म बरदार थी पए हमेशह जे लाइ जन्नत खां बची जहन्नम खां बची वञे रब जो ख़ासि कुर्बा इन तरह अलाह ताला ख़िताब थो करे बनी इस्राईल इहा 40 आयत शुरू थी अथऊं 40 आयत खां 46 आयत ताईं इहो किसो हलंदो इहो फसल अवल आहे हाणे तज़कीर बि आला इल्लाह फसल ऐं पोइ तज़कीर पोइ साईं इन आयत खां वठी वरी 47 खां वठी 121 ताईं ॿियो फसल आहे ऐं 122 खां वठी 150 ताईं वरी 3 फसल आहे इहे 3 फसल आहिनि इन बाब में ऐं इन्हनि 3 फसलनि में जेको बयानु थींदो सो इन यहूद सां हुनजा हालात इहा हिकिड़ी वॾी क़ौम हुई मौजूदा हालात में तंहिं करे अलाह ताला उन्हनि खे जो बयानु कयो आहे ऐं इहा क़ौम संदि नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आख़िर ज़माने ते रसूल जी मुलाक़ात हुनजी ताबीदारी लाइ आयल आहे हुननि पंहिंजे किताबनि में ॾिठो हो त फारान जे चोटियुनि खां हिकिड़ो शख़्स लहंदो अहिड़े ज़मीन में ईंदो जेका ॻाढ़नि पथरनि वारी ज़मीन हूंदी ऐं हुन में खजियूं तमामु घणियूं हूंदियूं दारुल हिजरत हुनजी इहा हूंदी पोइ हिननि मुल्क खे ॻोल्हींदे ॻोल्हींदे शाम जे मुल्क खां हली इन इलाइक़े खे लधो जाती यसरब जो इलाइक़ो हुयो हिते रही पिया 3 क़बीला बनु कैन का बनु नज़ीर ख़ानदाननि खां वठी रही पिया 400 वरी खां अॻे आया 300 400 वरी पोइ इहे को पाण में ॻाल्हियूं कंदा पिया त अहिड़ो हिकिड़ो नबी पैदा थींदो जंहिंजे लाइ असां हिते आयल आहियूं अलाह ताला थो फरमाए त पोइ फल मां जा हूं कालू हाज़ा सेर अलाह ताला हिननि खे अहमियत ॾे ऐं हिन खे ॻाल्हियूं सभु ॿुधाए सम्झाए त हिननि जा केतिरा मुस्लमान थी पवनि फ़ाइदो थियो पर यहूदनि खे वेझे करण जे लाइ हुनजी ॻाल्हियूं ॿुधाईंदियूं वञनि त कंहिं न कंहिं वक़्तु कंहिं न कंहिं माण्हूअ खे का न का ॻाल्हि सम्झ में अची वञे ऐं इस्लाम जी दौलत खे हथु करे विझे सबबु आहे हिदायत तज़कीर बि आला इल्लाह सबबु आहे हिदायत तज़कीर बि अयाम इल्लाह ॾींहं कीअं गुज़रिया आहिनि क़ौमुनि ते तिबाहीअ जा या छुटकारे जा फिरौन ते कहिड़ो ॾींहुं गुज़रियो मूसा अलैहिस्सलाम ते कहिड़ो ॾींहुं गुज़रियो इहे बि इंसान जी हिदायत जा सबबु आहिनि हिकिड़ा नफ़ीअ में ॿिया इस्बात में या बनी इसराईल ऐं यहूदियो मुंहिंजी नेमत खे यादि करे जेका मां तव्हां ते कई आहे मुंहिंजे वाइदनि खे पूरो करियो मां बि तव्हांजा वाइदा पूरा कयां इहा आहे फराबून मूंखां ई तव्हां टिजो हिकिड़ो अलाह टिजण जे लाइक़ु आहे नफ़ा दुनिया जा हुजनि या आख़िर जा हुजनि अलाह ताला जे हुकुम खां पोइ कंहिं नफ़े जो ख़तरो न करियो त को नफ़ो इहो असांखे थियो हो या नुक़सान जेको भउ न करियो जो ईअं सम्झो त हाणे असांखे नुक़सानु इहा बि ॻाल्हि कान्हे ॿिए कंहिं खां ख़तरो कोन्हे आमिनो बि मां अंज़ल त मुसद्दिक़ माको ईमान हाणे अहिड़ी शइ ते जेका नाज़िल कई आहे मां तसदीक कंदड़ उन शइ ते जेका तव्हां सां गॾु आहे तव्हांजे तौरात खे दुरुस्त कंदड़ ग़लतियूं कढी साफ़ करे ॾींदड़ मुसद्दिक़ हुनखे चइबो आहे ग़लती हुजे त ते निशान ॾेई साफ़ करे अलाह तकुन अवल काफ़िर बि हिन क़ुर जा पहिरियों नंबर काफ़िर तव्हां त न थियो एॾो घर इल्मी ॼाण वारो घर
सिक सां आयल लॾे मुल्क छॾे हिते आया आहियो क़ुर जे लाइ, हाणे क़ुर मिले तव्हां पहिरियों नंबर काफ़िर बि वियो, ईअं न कयो। अलाह तश्करू बि आयत समना मुजाहिदुनि खे थोरी क़ीमत ते न ख़रीद करियो। माण्हू जेके अमीर हूंदा हुआ पैसा ॾींदा हुआ हिननि खे, पोइ चवंदा त बाबा फतो असांजी मर्ज़ी ते ॾियो। ईसाईयत में बि इहो आहे, यहूदियत में बि ईअं आहे, ऐं मुस्लमानीअ में बि हाणे ईअं थी वियो आहे। पैसनि वग़ैरह जे लालच ते माण्हू ग़लति फतवा पिया ॾियनि। इहा पुराणी शइ आहे, केतिरनि माण्हुनि में थी पई, हलंदी पई। रब ताला थो फरमाए यहूद ऐं नसारा खे त ईअं पैसनि ते तव्हां दीन खे न विकिणो। इहा आहे फतो कुल मूंखां थी वियो। तलबिसल हक़, हक़ खे न मिलायो बातिल सां। अहिड़ीअ तरह सां अलाह ताला थो फरमाए त गॾाए छॾाए न छॾियो। इहे हक़ ऐं बातिल पाण में मिलाए फिटी कयो। क़ुर पाक जी जे मुतलिक़ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुतलिक़ सहाबा किराम जे मुतलिक़ मसलुनि फिल तौरात मसलुनि फिल इंजील बयानु थियल आहे। तव्हां गॾाए छॾाए हक़ बातिल हिकु करे चओ त न अञा ॿी का हुनजे लाइ माना आहे, ईअं त न करियो। ॻाल्हि सची ॿुधायो। हकीम सलात नमाज़ क़ाइमु करियो, आतो ज़कात ज़कात ॾियो, वर्क उमरा जमात वारनि सां रुकू करियो, हतामुर नानास बिल बिर माण्हुनि खे नेकी जो हुकुम कयो, वतन सौ अनफस क़ौम पाण खे तव्हां विसारियो। हाणे तुम ततरुल किताब हालांकि तव्हां क़ुर में पढ़ो था, भला तव्हां किलो बकुल नथा करियो। पोइ जेकॾहिं इन मामले में तव्हांखे तकलीफ़ पहुचे, क़ुर ते अमल जे लाइ तकलीफ़ पहुचे, निमाज़ में इबादत में हलण जे लाइ, सचे हक़ ते हलण जे लाइ तव्हांखे का तकलीफ़ पहुचे, वसई न बि सब्र वसल आहे। पोइ तव्हां मदद वठो सब्र सां ऐं सलाह सां, निमाज़ सां मदद वठो। इन लकबीरत ख़ाशीन, सब्र करे जो मज़बूत थी वियो पंहिंजे प्रोग्राम में। ऐं निमाज़ पढ़ो माना अलाह ताला जी इबादत करियो। ॿियो कानून न हलंदो, इबादत ख़ुदा जी थींदी, हुकूमत अलाह जी हूंदी, इबादत अलाह जी हूंदी। इन कबीरत निमाज़ वॾी आहे तमामु, इलाह ख़ाशीन ख़ाश माण्हू, आज माण्हू अलाह दिन यज़ुनून हम जेके भाइनि था त इहे मुलाक़ी थींदड़ रब सां, न मिले राज रब जे पासे मोटी ईंदड़ आहिनि। अलाह ताला त फरमाए त तव्हां इन्हनि ॻाल्हियुनि सभिनी में ख़्यालु करे सिधा थी, मज़बूत थी, ख़ौफ़ ख़ुदा पाण वटि झले ऐं पोइ पूरी तरह थी हलो, ऐं हिन में बि कामयाबी आहे तव्हांजी। अलाह दिन यज़ुनून जेके भाइनि था न मुलाक़ रब पंहिंजे रब सां मिलंदासीं, वन हम लाइ ख़ुर्जून, ऐं इहे इन करे राज़ी कोन पंहिंजे रब जे पासे ॾे राज थींदा। इन मिले राज रब जे पासे ॾे मोटंदा। अलाह फरमाए थो त इहे माण्हू सब्र, निमाज़, हुज़ूर दिलि सां पढ़णो, इन सां हर मुश्किल दुनिया जी आसान थी पवंदी। तव्हांखे जेकॾहिं को कंहिं क़ौम जो, कंहिं मुल्क जो, कंहिं ॻाल्हि जो ख़ौफ़ आहे त रब जे पासे सां मुतवजी थी बीही रहो तव्हां, त पोइ तव्हांजे लाइ आसानी थी पवंदी। जेके दुनिया जे जान में बची विया तिन खे इज़त हूंदी, ऐं जेके शहीद थी विया त रब ताला वटि इज़त वारा। أيها الناس اعبدوا ربكم الذي خلقكم والذين من قبلكم لعلكم تتقون الذي جعل لكم الأرض فراشا والسماء بناء وأنزل من السماء ماء فأخرج به من الثمرات رزقا لكم فلا تجعلوا لله أندادا وأنتم تعلمون रब तबारक व तआला मुत्तक़ीन जे जमात क़ुर पाक जे तालीम ऐं तरबियत सां पैदा थियल जमात जो बयानु फरमायो। ख़ुलासो मतिलबु ई थियो त मके मुकरम जा जेके शख़्स हुया उहे उन्हनि मुशरिकनि जे शिरक खे छॾे क़ुर पाक जे तालीम न आया। इन्हनि जे मुक़ाबले में ॿी जमात पंहिंजे अॻियनि पीउ ॾाॾे जे तरीक़े ते हलणु लॻी ऐं क़ुर पाक जे प्रोग्राम सां मुवाफ़िक़ न थिया, क़ुर पाक जी तालीम ॿुधण लाइ तयारु न रहिया। ज़ाहिरात इहे ॿ जमातूं गॾिजी कमु न कंदियूं, हिकिड़ा मुवाफ़िक़ ॿ मुख़ालिफ़, हिकिड़ी इहा जमात। ऐं ॿी जमात हुई जेका मदीने मुनवर में अहल किताब जिन खे अॻे बि तालीम तरबियत मिलियल हुई ख़ानदानी तरह सां, पोइ वरी क़ुर पाक जे मथां उन्हनि ईमान आंदो, इन जमात साथ ॾिनो। इन मदीने मुनवर में बि हिकिड़ी अहिड़ी जमात पैदा थी
जेका इन्हनि माण्हुनि सां न संदन रिवायती मज़हब में इतफ़ाक़ कयऊं, न हिन वक़्तु जदीद तालीम सां उन्हनि जो साथ रहियो। अलबत्ता कमज़ोर हुजण सबबि मुखालफ़त जो नमूनो उहो इख़्तियार न कयऊं जेको पहिरीं जमात सां मुशरिकनि मके जे इख़्तियार कयो। पर हिननि ज़ाहिरी तरह ईमान जो इज़हार करे ऐं इस्लाम ॿुधाए काफ़िरनि सां मुनाफ़िक़ीन जी जमात। नतीजे में ॿई जमातूं ॿिन्ही तरफ़नि जूं हिकु रहियूं। मके जे मुशरिकनि मां मोमिन शख़्स थिया ऐं मदीने मुनवर में अॻियां अहले किताब मोमिन बणिया। इहा हिकु जमात थी। मके जे मुशरिकनि क़ुर जी तरबियत तालीम न क़बूल कई, मुनाफ़िक़नि बि क़ुर पाक जी तालीम तरबियत दिली तरह न क़बूल कई। इहे बि हाणे इहे ॿ जमातूं थियूं। नतीजे जे लिहाज़ खां ॿ जमातूं आहिनि। ज़हनी तरह सां इहे ॿ जमातूं आहिनि। इहे गॾिजी नथी हली सघनि। मोमिननि जे मुक़ाबले में कुफार जी जमात थी। कुफार में हिकिड़ा ज़ाहिर मुख़ालिफ़, ॿिया मख़फ़ी बातिनी तरह सां मुख़ालिफ़। ऐं जेके बातिनी तरह सां मुख़ालिफ़ थिया उन्हनि मजबूरीअ खां इस्लाम खे क़बूल कयो, जो हुननि खे के नफ़ा हासिल करणा हुआ। तंहिं करे उनखे मुनाफ़िक़ कोठे वियो। निफ़ाक़ जो मादो रवाज जे माना खे ॾेखारींदो आहे। माना कंहिं शइ खे राइज करणु, खोटी खरीअ सां गॾिजी हले। हिननि पंहिंजे खोटियुनि तबियतुनि खे खरे सां गॾाए हलाइण जी कोशिशि कई। ऐं दावा इस्लाम जी कयूं। अलाह तबारक व तआला इन्हनि जे कूड़ खे ज़ाहिर कयो। हिननि जे किरदार ऐं अख़लाक मंझां अहिड़ा आसार मोमिननि ते बि ज़ाहिर थिया। पोइ जॾहिं हुननि खे चयो वञे त तव्हां इहो कहिड़ो फ़साद शुरू कयो आहे जो असां सां असां जहिड़ा होॾे वरी असांजी शिकायतूं करियो। असांजो मक़सदु इस्लाह। माना कुझु तव्हां झका थींदव, कुझु काफ़िरनि खे बि पंहिंजे ज़िद तां लाहिबो, उहो गॾिजी वेंदो। असांजी इस्लाह जी नीयत आहे। इहो लफ़्ज़ हिननि जो धोखे जे लाइ हुयो, हक़ीक़त न हुई। हिननि जो ख़्यालु हो त असां तव्हांखे मुतफ़िक़ कंदासूं, पाण में लड़ाई वग़ैरह जी नौबत न ईंदी। बदर जे लड़ाईअ खां पोइ मुनाफ़िक़नि जी दाख़िला शुरू थी। ॾिठूं त मुस्लमाननि में क़ुवत अची वई आहे, असांजी ख़ैरियत इन में आहे, इन्हनि सां इत्तिफ़ाक़ कयो। अहिड़ी तरह सां हुननि बेवक़्तु गुज़ारियो। पोइ मज़मून क़ुर पाक जो अलिफ लाम मीम खां शुरू थो थिए। या अय्युहन्नासु उअ्बुदू रब्बकुम, इहा 21 आयत। इहे 20 आयतूं जेके आहिनि से इन्हनि टिनि फ़िरक़नि जे बयान लाइ आहे। मोमिन, उन्हनि जे मुक़ाबले में काफ़िर, विच ते हिकिड़ी जमात मुनाफ़िक़नि जी। ॿिनि तरफ़नि जे मुक़ररु थियण खां बाद पोइ वसत ज़ाहिर थींदो आहे। ज़ाहिर में मुस्लमाननि सां, अंदर में काफ़िरनि सां। ऐं उन्हनि जो मक़सदु सिर्फ़ु पंहिंजी जानस ऐं इज़त महफ़ूज़ रखणु हुई ऐं मुतकबर हुआ। इन्हनि खे बि हिकिड़े क़िस्म जो तकबर हुयो, घुमंड हुयो। असां पंहिंजे इन ख़्याल ते इन्हनि खे धोखो ॾेई इन्हनि जे सॼे मुद्दा खे ख़तमु कंदासीं। अलाह ताला क़ुर पाक में फरमायो त हिदायत जो किताबु आहे इहो क़ुर शरीफ़। ऐं उनजे लाइ जेको दलील ॾिनल हुयो
सो दावत ही क़ुर शरीफ़ जी हुदल लिलमुत्तक़ीन الذين يؤمنون بالغيب ويقيمون الصلاة ومما رزقناهم ينفقون والذين يؤمنون بما أنزل إليك وما أنزل من قبلك وبالآخرة هم يوقنون أولئك على هدى من ربهم وأولئك هم المفلحون. यानी क़ुर पाक अहिड़ी जमात तयारु कई आहे इहा जमात क़ुर पाक जी तालीम वठी हिदायत वारी थी. इन्हनि जी हिदायत जी इल्लत क़ुर पाक आहे. इन्हनि जी हिदायत दिलनि में वेठी इहा मालूल आहे. क़ुर पाक अहिड़े शख़्सनि खे ज़ाहिर करे दलील ॿुधायो आहे त क़ुर शरीफ़ हिदायत जी किताब. मालूल खां इल्लत ॾे जॾहिं वञिबो आहे त हिनखे बुरहान इन चइबो आहे. आम फ़हम इहा शइ हूंदी आहे. नताइज खे ॾेखारे हक़ानियत जो इज़हार हिनखे बुरहान इन चइबो आहे. पर जेके हकीम तबा जा माण्हू हूंदा आहिनि उहे अहिड़े क़िस्म जे दलील ते मुतमइन न थींदा आहिनि. उहे इल्लत खां मालूल ॾे अचणु घुरंदा आहिनि. तंहिं करे अलाह तबारक व तआला अॻिते हली बुरहान लिमीअ जो बयानु कयो. या अय्युहन्नासु उअ्बुदू रब्बकुम अल्लज़ी ख़लक़कुम. इबादत करियो उन मालिक जी जंहिं तव्हांखे पैदा कयो आहे. वल्लज़ीन मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून त जीअं तव्हां तक़वा वारा थी पओ. इन्हनि जे असुल इल्लत खे हिदायत जे सबब खे हिते बयानु कयो वियो आहे. ऐं हिदायत असुल अलाह जे तरफ़ां थी अचे. हिदायत जो मोकिलींदड़ उहो रब आहे जंहिंजा ही कमालात आहिनि. तंहिं करे हाणे हिते तरबियत ऐं तालीम जे लाइ इल्लत खे इस्तदलाल में आंदो वियो त जीअं माण्हू हिदायत जेका मालूल आहे मोमिननि जो उन जे तरफ़ अचे. हिनखे चइबो आहे बुरहान लिमी. क़ुर पाक जी दावत जंहिं शइ लाइ आहे ऐं क़ुर पाक जी तालीम में इहा सलाहियत पैदा थी आहे तंहिंजो सबबु असुल सबबु अलाह तबारक व तआला जी इनायत आहे जेको काइनात जी इल्लत आहे. हिदायत जो सबबु उनजो इरादो आहे. तंहिं करे 21 आयत खां वठी 39 आयत ताईं इन बुरहान लिमीअ जे तौर ते दलाइल खे पेश कयो वियो आहे. इहो गोया ॿियो फसल शुरू थियो. पहिरियों फसल हुयो बुरहान लिमीअ में इन्हीअ में. हाणे आहे ॿियो फसल बुरहान लिमी में. लिम चइबो आहे इल्लत खे बयानु करणु. इहो हुयो मज़मून गुज़िरियल जो हिकिड़ो ख़ुलासो जंहिंखे पेश कयो वियो. ऐं इहे आयतूं 21 खां वठी 39 ताईं इन्हनि में इन्हनि शख़्सनि जो बयानु आहे जेके क़ुर पाक सां तालुक़ रखणु ज़रूरी महसूसु कनि. ऐं उन्हनि माण्हुनि जे मुतलिक़ ॻाल्हि ॿुधायल आहे जेके इन क़ुर पाक सां तालीम में पंहिंजे वजूद लाइ इस्लाह ॼाणनि ऐं इंसानियत जे तख़लीक़ जो सबबु इहा तालीम ऐं हिदायत आहे. इन ॻाल्हि खे बि सम्झनि. पोइ अलाह ताला इन मज़मून में 21 खां वठी 39 ताईं आदम अलैहिस्सलाम जी पैदाश ऐं मलाइकनि जो मज़मून ऐं वरी ख़िलाफ़त जो बयानु आंदो आहे. इहे अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि जंहिंमें अलाह तबारक व तआला सां कोई शरीक थी नथो सघे. आदम अलैहिस्सलाम खे पैदा करणु, मलाइकनि जेको इतराज़ कयो तंहिंजो जवाबु ॾियणु, आदम अलैहिस्सलाम खे जन्नत में रखणु, आदम अलैहिस्सलाम खे जन्नत मां कढणु, वरी आदम अलैहिस्सलाम खे फइम्मा यातियन्नकुम मिन्नी हुदन फमन तबिअ हुदाया फला ख़ौफुन अलैहिम वला हुम यहज़नून जो वाइदो करणु. इहे सभु अलाह तबारक व तआला खां सवाइ ॿिए कंहिंजे लाइ मुमकिन ई कोन्हनि के. तंहिं करे नित जो फ़ैसिलो तबई तरह सां इन्हनि ॻाल्हियुनि ॿुधण खां बाद ख़तमु थी वियो.
निद चइबो आहे शरीक ऐं बराबरि जी कुवत। मलाइकनि चयो त असां तस्वीर पढ़ंदासीं, तुंहिंजो तक़दुस बयानु कंदासीं। तख़लीक़ जो मक़सदु इहो आहे, इन में शक न आहे। मलाइकनि जेका ॻाल्हि चई सा पूरी थोरी, पर हिकिड़ो हिसो हो जेको पूरो हो, ॿियो हिसो बि तख़लीक़ जो आहे। कानून अदलिया, मलाइकनि वटि अदालत जो कानून कोन्हे। अदालत मुक़ाबले में हूंदी आहे ज़ुल्म जे, ज़ुल्म न आहे त अदालत बि कान्हे। तंहिं करे मलाइकनि पंहिंजे तख़लीक़ जे मथां क़यास कयो आदम अलैहिस्सलाम जे तख़लीक़ जो। त अलाह जंहिंखे ख़लीफ़ो थो बणाए, अहिड़ी ख़िलाफ़त असांखे बि आहे। अलाह ताला जी तस्बीह, रब ताला पंहिंजी तस्बीह पाण बयानु कंदो आहे। ला उसी सनान अलैक अंत कमा असनैत। अलाह ताला फरमाए त मां ज़मीन में ख़लीफ़ो थो पैदा करियां। आदम अलैहिस्सलाम जे मुतलिक़ मलाइकनि एतिराज़ कयो त उहा ख़िलाफ़त असां अदा था करियूं, तस्बीह वग़ैरह। रब ताला फरमाए इन आलम मा ला तालमून, मां ॼाणां थो इन ॻाल्हि खे तव्हां नथा सम्झो। माना अलाह जे ख़िलाफ़त जो ॿियो पहलू बि आहे, उहो आहे कानून जेको तव्हां वटि नामुमकिन आहे। मलाइकनि में ज़ुल्म कोन्हे, ऐं ज़ुल्म आहे इस्तिहसाल खां पैदा थींदो, हुकूक तलफ़ी में हूंदो आहे। मलाइकनि जा हक़ आहिनि ई कोन को, हुनखे वजूद जी दौलत मिली आहे, ऐं हुनखां बाद बका हुननि जो अलाह जे ज़िक्र ते आहे, तस्बीह ते आहे। बसि हुननि में ॿियो को बि ज्यादा ख़फ़ो आहे ई कोन, जंहिं करे हिकिड़ो ॿिए जो ज़ियान करे पोइ इस्तिहसाल थिए, उनखे पोइ हली ज़ुल्म चइजे, तंहिंजे जवाब में अदालत अचे। मलाइकनि खे इन मुल्क जी ख़बर ई कान हुई, तंहिं करे हिननि चयो त साईं असां तस्बीह पढ़ंदासीं। अलाह ताला फरमाए मूंखे ख़बर आहे, तव्हां नथा ॼाणो। इंसान खे ज़िक्र तस्बीह बि करणी आहे, छो त जेको इंसान जो हिसो आहे रूहानियत जो, उनखे त इहा ई ग़िज़ा मिलियल आहे। रूह आहे हो मथां, मादो ठहियो आहे हिते। हर कंहिंखे पंहिंजी ग़िज़ा मिलणु घुरिजे। रूह जी ग़िज़ा आहे ऐं हुई ज़िक्र अलाह जो मलाइकनि सां गॾु। हिन मादे खे ग़िज़ा खपे संदसि मुनासिब। रूह मथां आयो, उते हुनजी ग़िज़ा ई ज़िक्र अलाह। मादो हिते पैदा थियो, तंहिं करे हितां जी ग़िज़ा हुजणु खपे हुनजे मुआबिक़। मक़सूदात, मनकूहात, मलबूसात, मकानात, इहे ग़िज़ाऊं आहिनि मादे जी हिफ़ाज़त बका। त इंसान जे मथां ॿ कम थी पिया। रूह जे लिहाज़ खां ज़िक्र अलाह करिणो आहे, मादे जे लिहाज़ खां हिनखे दुनिया जे जहान में इन असबाब ते नज़र रखी हलणो आहे। पोइ उन में जेकॾहिं का ग़लती थींदी त इहो ज़ुल्म थियो। उनखे बराबरि रखण वारे अमल खे अदल थो चइजे। त कानून अदलिया इंसान जे मथां लाज़िम थी पियो। रब तबारक व तआला जूं आहिनि ॿ सिफ़तूं, हिकिड़ी ख़ालिकियत, ॿी आमिरियत। अला लहुल ख़ल्क़ वल अम्र, ख़बरदार ख़ुदा जी ख़ालिकियत आहे, ख़ुदा जी आमिरियत आहे। ख़ालिक़ अल्लाह, आमिर अल्लाह। रब तबारक व तआला ख़िलाफ़त ख़ालिकियत में कंहिंखे कान ॾिनी आहे। जो कंहिंखे ख़लीफ़ो बणाए त तूं बि ख़ालिक़ थी। ऐं आमिरियत बि अलाह तबारक व तआला जी हुई, पर शरीयत तौरु अलाह ताला आमिर इंसान खे बणायो त कानून मुंहिंजो हलाए ख़लीफ़ो बणिजो। रब ताला सां शरीक कोन्हे, निद कोन्हे, ख़ालिकियत में निद कोन्हे, इहो त मसइलो ज़ाहिर हुयो। आमिरियत में बि अलाह ताला सां निद कोन्हे। तंहिं करे अलाह तबारक व तआला इंसान खे शरअ जो कानून ॾिनो त
त तूं इलाही कानून हलाए। जेकॾहिं को बि शख़्स इन इलाही कानून जे आॾो अचे थो हुनखे हटाइणो आहे, इहो निद आहे, इहो ख़ुदा सां शरीक थियण थो घुरे। जेको इनखे मञींदो उहो मुशरिक चइबो। जहिड़ी तरह सां ख़ुदा जी ख़ालकियत में को ग़लती करे, अहिड़ी तरह ख़ुदा जी आमिरियत में ग़लती बि बराबरि आहे। ग़ैर खे सजदो करणु, नफ़ो नुक़सान ॿिए जे तरफ़ां सम्झणु, इहो आहे अलाह जी ख़ालकियत में शिरक। अलाह जे हुकुम खां सवाइ ॿियनि जो कानून वठी मख़लूक जे मथां राइज करणु, इहो अलाह तबारक व तआला जी आमिरियत में हाकिमियत में शिरक आहे। अलाह ताला फरमायो फला तजअलू लिल्लाहि अंदादन व अंतुम तालमून, तव्हां ॼाणो था अलाह सां शरीक न कजो। अंदाद जो लफ़्ज़ आयो आहे, जमो थींदी आहे ॿिनि खां मथे, ॿ या ॿिनि खां मथे। हिकिड़ो निद थियो ख़ालकियत में, उनखे बि रद्द कयो वियो। ॿियो निद थियो ख़ुदा जे आमिरियत में शरीक, उनखे बि रद्द कयो वियो। अलाह सां ॿिन्ही पासनि ॾे न कजो। ख़ालकियत में त अलाह तबारक व तआला कंहिंखे ख़लीफ़ो ई कोन बणायो आहे। आमिरियत में अलाह ताला इंसान खे ख़लीफ़ो बणायो। हुकुम अलाह जो हलाइणो तोखे आहे, कानून अदालत जो जारी करणो आहे। हाणे जेके मुनाफ़िक हुया, उन मुनाफ़िकनि जो मक़सदु इहो त अलाह जो कानून मुल्क में जारी न थिए। मुशरिकनि साफ़ इनकार कयो ऐं मुनाफ़िकनि मुस्लमाननि खे मोड़े, उन्हनि में घिरी अंदरि मोड़े काफ़िरनि जे तरह ऐं तबियत ॾे आणण जो इरादो कयो। अॼु ताईं अहिड़े क़िस्म जूं क़ौमूं मुस्लमाननि में घिरियल आहिनि जेके इलाही कानून खे मुल्क में राइज करण खां मुस्लमाननि खे मोड़े हटाए ग़ैरुल्लाह जे कानून तरफ़ झुकाइण जो इरादो कनि था ऐं उहा कोशिश कनि। अॻे अंबिया किराम इहो हुकुम कंदा हुआ, कानत बनी इसराईल तसूसहुमुल अंबिया। अॻे बनी इसराईल खे हुकूमत करे हलाईंदा हुआ नबीअ, ऐं हाणे हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में नुबुवत ख़तम थी वई। हाणे हलाइण हुकुम जो ऐं कानून जो उलमा जे हवाले आहे। फरमाइनि त अल उलमा वरसतुल अंबिया, उलमा उम्मती काई, उलमा वारिस आहिनि नबीअनि जा। उलमा मुंहिंजे उम्मत जा बनी इसराईल जे नबीअनि वांगुरु आहिनि। जीअं उहे सियासत करे मुल्क खे हलाईंदा हुआ, तीअं उलमा खे सियासत करे मुल्क खे हलाइणो आहे। छो त आमिरियत ख़ुदा जी आहे। इंसान ख़ुदा जो ख़लीफ़ो थियो आहे संदसि आमिरियत में। ख़ालकियत में त ख़लीफ़ो नामुमकिन आहे। कानून में अलाह ताला जे ख़लीफ़ो बणियो आहे इंसान। हाणे इहो कानून बि जेकर इंसान अलाह जो न हलाए त पोइ त इहो मुशरिक आहे। जेके मुल्क में हुकूमत खां बाद इस्लाम जी दावा करे अलाह जो कानून नथा हलाइनि, उहे मुनाफ़िकीन में दाख़िल। जीअं मुनाफ़िक दावा कंदा हुआ इस्लाम जी, पर इस्लाम सां उन्हनि जो को साथ न हूंदो हो, काफ़िरनि सां ॿधल हूंदा हुआ। हे बि ईअं ई मुल्क जे काफ़िरनि सां ॿधल आहिनि। इस्लाम जे दावा खां बाद इस्लाम जो हुकुम न हलाइणु, इहो हुननि जे मुनाफ़िकी जी निशानी आहे। मुनाफ़िक जी अॻे उहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं मुनाफ़िक हूंदा हुआ, हाणे क़ुर पाक जे साम्हूं मुनाफ़िक आहिनि। क़ुर ते ईमान आणींदड़ ऐं हिदायत वठंदड़, रसूल ते ईमान आणींदड़ ऐं हिदायत वठंदड़, इहे बराबरि आहिनि। क़ुर सां मुनाफ़िक ऐं रसूल सां मुनाफ़िक, इहे मुनाफ़िक बि बराबरि आहिनि। तंहिं करे हिन वक़्त जे दौर जा माण्हू जेके इलाही कानून खे ऐं क़ुर जे कानून खे राइज नथा ॾियणु घुरनि ऐं लतीफ़ हीलनि सां मुस्लमाननि जे मुआशिरे में घिरी इस्लाम जे दस्तूर खे हटाइनि था, उहे अहिड़नि मुनाफ़िकनि वांगुरु आहिनि जेके रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा मुनाफ़िक आहे, पर हे क़ुर जा मुनाफ़िक। ऐं अहिड़े क़िस्म जा माण्हू हमेशह चवंदा आहिनि त न मुस्लिमून, असां इस्लाह कंदा आहियूं। हिकिड़ी दरमियानी कैफ़ियत पैदा कंदा आहिनि जेका हाकिम ऐं महकूम जे विच ते ज़ुल्म खे बि महफ़ूज़ रखे, इस्तिहसाल खे बि महफ़ूज़ रखे, क़ुर जे कानून जो नालो बि वठे ऐं क़ुर जे कानून खे बि हटाए, ऐं ईअं चवनि त पाण ई क़ुर जो कानून ईंदो आहे। ऐं माण्हुनि में जॾहिं इस्लाह अची वई त पाण ई क़ुर जो कानून ईंदो। इस्लाह अचण खां बाद क़ुर जो कानून पाण ई कीअं ईंदो? क़ुर जो कानून त जबरी आहे, जीअं क़ुर जी तालीम जबरी आहे। अलाह ताला फरमायो जेके शख़्स अलाह जे दीन खे लिकाइनि था ऐं हिदायत खे नथा क़ौम जे आॾो पेश कनि,
उन्हनि जे लाइ क़ुर पाक इहा ॻाल्हि कई आहे। इहो हिन वक़्त में हिन क़ौम जे लाइ हिकिड़ो वॾो मसइलो आहे जंहिंमें क़ौम फाथल आहे। ऐं अहिड़े क़िस्म जी क़ौम असांजे मुस्लमाननि में अंग्रेज़नि जे तरफ़ां घेरो करे लंघे आई आहे, जेके हमेशह इन क़िस्म जी हरकत कनि था। ऐं उहा हरकत थींदी रहे थी, क़ुर जो कानून पोइ ते हटिजी वियो। इहो हिकिड़ो वॾो मसइलो हो। अलाह ताला फरमाए त तव्हां जेकर क़ुर जो कानून नथा आणियो त ॿियो भला कानून को पेश करियो या उन्हनि खे मोकिलियो। वधू शुहदाकुम मिन दुनिल्लाह इन कुंतुम सादिक़ीन इल्लम तफ़अलू वलन तफ़अलू फत्तक़ुन नार अल्लती वक़ूदहा अन्नास वल हिजारा उइद्दत लिल काफ़िरीन। अलाह ताला फरमायो आहे। ऐं इहा जेका उन्हनि खे मोकल ॾिनल आहे अरबियत में कान्हे, अरबियत में नाहे, त को अरबियत तव्हां क़ुर वारी पेश करियो। भली अरबनि खे इहा हुजे दावत, अरबीअ में ई उहे अहिड़ो मज़मून आणनि, मगर मज़मून आणिणो आहे उहो जेको क़ुर पाक जे मज़ामीन सां, ऐं हुकुम आणिणो आहे अहिड़ो जेको क़ुर पाक जे हकाम सां बराबरि थींदी। दावत इहा ॾिनल आहे, भली पंहिंजी ॿोली में, छाकाणि त क़ुर शरीफ़ आहे बैनुल अक़वामी, सारी दुनिया जे लाइ हिदायत जो किताब। सभई माण्हू त अरबी कोन था ॼाणनि, पोइ तर्जुमा क़ुर शरीफ़ जा उन्हनि वटि वेंदा, उहे तर्जुमे में मुक़ाबिलो करे ॾेखारनि, मज़मून पेश कनि अहिड़ो जेको क़ुर प्रोग्राम हिदायत जो आंदो आहे। इहा दावत आहे। हिकिड़े गैर ज़ुबान वारे खे पंहिंजी ज़ुबान में दावत इहो चइजे त तूं असांखे अहिड़ो मज़मून ठाहे ॾेखार या अहिड़ो शेर चई ॾेखार, इहा दावत ग़लति आहे, खुटल दावत आहे। जिन माण्हुनि सम्झो आहे त क़ुर पाक दावत ॾिनी ही अहिड़ी अरबियत तव्हां पेश करे ॾेखारियो, अरबन अरबियत पेश न करे सघी, इहा ॻाल्हि त सही आहे, मगर इहा ॻाल्हि इते महदूद न आहे, सारी दुनिया जे लाइ इहा चैलेंज आहे। फातू बि सूरत में मिसली वधो शुहदाकुम मिन दुनिल्लाह इन कुंतुम सादिक़ीन, सभिनी खे हुकुम आहे। असुल ॻाल्हि इहा आहे। ऐं अलाह तबारक व तआला जी कुवत जो मुज़ाहिरो करणो आहे ऐं रब ताला जे कानून खे आणिणो आहे। पोइ जेके क़ौमूं इन कानून जे मथां हलंदियूं, दुनिया जे अंदरि बि अलाह ताला हुननि खे इज़त अदा कंदो, आख़िरत में बि। तॾहिं फरमाए थो त लहुम फीहा अज़वाजुन मुतहरतुन हुम फीहा ख़ालिदून। दुनिया जे अंदरि इज़त सां ऐं आराम सां रहणु इलाही हुकूमत क़याम सां आहे। जेके क़ौमूं इलाही हुकूमत खे क़ाइमु कनि थियूं, उहे पाण बि इज़त में रहनि था, हुनजो अहल अयाल बि इज़त में रहे थो, अमुन में रहनि था, अहल अयाल अमुन में रहे थो, हिफ़ाज़त में रहनि था। जेके अलाह तबारक व तआला जे कानून खे नथा आणनि, उहे पाण बि हमेशह मुसीबत में, हुनजो अहल अयाल बि मुसीबत में। माल मिल्कियत दौलत उहा सारी जेका हुननि जी कमाई आहे खून पसीने जी, उहा सारी इस्तेहसाल में ज़ायो थी वञे थी। दुनिया जे लिहाज़ खां आराम इलाही हुकूमत जे क़ाइमु करण सां ऐं अदालत जे क़ाइमु करण सां आहे। उखरवी नतीजा उहे त ई आहिनि। जन्नात जेके आहिनि आख़िरत में जिन जो वाइदो ॾिनल आहे, उहे त ई आहिनि। रब ताला दुआ थो सेखारे, रब्बना आतिना फी दुनिया हसन फिल आख़िरत हसन। दुनिया जे अंदरि हुस्न, आख़िरत जे अंदरि हुस्न ज़िंदगीअ जो इलाही कानून सां थींदो। इहा शइ ख़ासि आहे। कुफार घुरनि था त दुनिया में इस्लामिक दस्तूर न हुजे। मतिलबु उन्हनि जो हीउ आहे त जीअं उहो पंहिंजे कुफर ते आज़ादु रहनि। हालांकि इलाही कानून में जेका आबादी ऐं इज़त आहे, उन्हनि जी बूअ बि हुननि खे न आई आहे। तंहिं करे मुस्लमाननि जे मुआशिरे ते ही लाज़िम आहे त एतिरी कुवत जमो कनि जो काफ़िरनि खे तालीम तरबियत ॾियनि, जे न क़बूल कनि त हुननि खे सख़्तीअ सां जबरी तौरु उन्हनि खे तालीम ॾियनि। जबर ईअं क़बूल न थींदो आहे जेसिताईं कुवत न हुजे।
तंहिं करे मुस्लमान खे कुवत जमा करणु लाज़िम आहे। हीउ जेको ॿियो फसल हुयो 39 ताईं, उनजो मज़मून इहो आहे जेको ॿुधायो वियो। पोइ अलाह ताला थो फरमाए त तव्हां कैफ़ तकफुरून बिल्लाहि कुंतुम अमवातन फअहयाकुम सुम्मा युमीतुकुम सुम्मा युहयीकुम। अहिड़े अलाह जो इनकार था करियो, अहिड़े अलाह जे कानून जो इनकार था करियो। तव्हांजे अक़ल जे फ़ैसिले जे बि ॻाल्हि ख़िलाफ़ आहे। इहो मज़मून हुयो जेको गुज़िरियल मज़मून हो, जंहिंमें ख़िलाफ़त जो बहस, इलाही कानून जो बहस, वरी आदम अलैहिस्सलाम सां वफ़ादारी जे मुतालिक़ रब ताला मलाइकनि खे साथ ॾियारियो त इहा मलकूती कुवत आदम अलैहिस्सलाम सां साथ हुजे। इहो सारो मज़मून जेको हुयो तंहिंजो ख़ुलासो इहो थियो वञे जेको मां पेश कयो। आदम अलैहिस्सलाम खे रब ताला पंहिंजे हिकमत सां जन्नत में रहाए आबाद करणो हो ज़मीन में, इन जाइरनि फिल जो ख़लीफ़ा साफ़ मसइलो हुयो। पोइ आदम अलैहिस्सलाम जे लाइ हिकिड़ो सबबु पैदा कयो वियो जो उहो मेवो हुयो। उन मेवे जे खाइण खां पोइ आदम अलैहिस्सलाम खे उतां कढियो वियो। मुआहिदे जे ख़िलाफ़ हिन खां अमर सरज़द थियो, जेको गुनाह त कोन हो। अलाह ताला फरमाए थो त आदम अलैहिस्सलाम गुनाह कोन कयो। असां आदम रबहु फग़वा वलम नजिद लहू अज़मा। अज़म कोन ईअं सबबु हो हिकिड़ो, जंहिं सबब जे करे जन्नत में हुनखे छॾायो वियो। जहिड़ी तरह सां ॿार खे थन छॾाइण जे वक़्त में बुबन दुबन ते का माउ कौड़ाण खणी लाहींदी आहे, पोइ ॿार थन छॾे वेंदो। अहिड़ी तरह हिकिड़ी कौड़ी सुठी ॼण हुनजे लाइ सबबु जन्नत जे छॾण जो थी पियो। आदम अलैहिस्सलाम उते जन्नत में रहण जे लाइ हाणे वक़्तु पूरो करे चुको हो। हाणे उहो पंहिंजे उन्हनि हदनि ते पहुची चुको हो जिन हदुनि में इंसान नस्ल ऐं अफ़ज़ाइश जे हद ते अची पहुचंदो आहे। ऐं उन्हनि जो नस्ल ऐं अफ़ज़ाइश त जन्नत में आबाद करणी न हुई। उन में अलाह ताला जी हिकमत, हीअ हिकमत हुई त जेकर इहो हिते आबाद थिए ऐं इहो शजरो ममनू हमेशह इन्हनि ते ममनू रहे त पोइ बेफ़रमानी जे करे जन्नत मां निकिरंदा वञनि, हमेशह मोटी अचण जो को सुवाल ई पैदा न थिए। अलाह ताला हिकमत कई त हिननि खे मोटी आणण जो इंतज़ाम कयो वञे। आदम अलैहिस्सलाम हिकिड़े खे ॿाहिरि कढिजे, पोइ इहो बि ऐं ॿी संदसि औलाद बि जेके फर्म बरदार थींदा, हिदायत जो इंतज़ाम वठंदा, उहे जन्नत में हमेशह जे लाइ रहंदा। जन्नत मां कढी जहन्नम ॾे मोकिलणु, इहो अलाह ताला जे हिकमत जे बरख़िलाफ़ हो। पर अहिड़े मुल्क में रखिजे जितां जन्नत ॾे अचणु या जहन्नम ॾे अचणु ॿ रस्ता हुजनि, जहिड़ो रस्तो वठे। इंसान जी ज़िंदगीअ जो रस्तो हली खुटे थो हिकिड़े दरवाज़े ते, पोइ उहो दरवाज़ो या जन्नत जो खुली पवंदो या जहन्नम जो। क़ुर पाक घुरे थो त इंसान जी ज़िंदगीअ जो रस्तो उहो हुजे जो हली जन्नत जे दर ते पहुचे। इहो आहे प्रोग्राम। इहा दावत आम हुई इंसान ज़ात खे। या अयुहन्नास इत्तक़ू रब्बकुम अल्लज़ी ख़लक़कुम वल्लज़ीना मिन क़ब्लिकुम। इन में सभु इंसान अची विया, मुशरिक, गैर मुशरिक, मज़हबी, गैर मज़हबी, अॻियनि क़ौमुनि वारा, हाणे जा, मतिलबु आम इंसान ज़ात जे लाइ इहा दावत हुई। रब तबारक व तआला हाणे बनी इसराईल खे ख़ासि नेमतूं बयानु थो फरमाए ऐं उनखे थो ॿुधाए। 40 आयत खां वठी 46 आयत ताईं इन्हनि खे तज़कीर आला इलाह सां जाॻायो थो वञे बनी इसराईल खे। छो त उन वक़्त में बकर सूरत जे नाज़िल थियण वक़्तु बनी इसराईल क़ौम साम्हूं हुई रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी, ऐं मदीने मुनव्वर में नाज़िल थी। 47 आयत खां वठी 120 आयतनि ताईं वरी ॿियो मज़मून थो हले। इन जूं कबाहतूं बयानु थी थियनि पियूं। त हे ग़लतियूं हिननि कयूं। अलाह ताला इनखे थो बयानु फरमाए।
या बनी इसराईल लज़कुरू नेमती अल्लती अनअमतु अलैकुम, तव्हांजे मथां मां नेमतूं बयानु कयूं आहिनि, उनखे यादि करियो। औफ़ू बिअहदी, मूंसां जेको वाइदो इक़रार कयो अथव उन खे पूरो करियो। उहो बिअहदकुम, मां बि तव्हां सां पंहिंजो वाइदो करार पूरो कंदुसि। इहा आहे फरहबुन, मूंखां टिजो। दुनिया जी का ॿी ताक़त अहिड़ी कान्हे जेका ख़ौफ़ जे लाइक़ु हुजे, कंहिं ॿिए खां न टिजो। इहो अलाह ताला जो हुकुम आहे। तौरात में इहा ॻाल्हि करार थी हुई त तव्हां तौरात जे हुकुम ते हलंदव, ऐं जंहिं पैगंबर खे मां मोकिलियां अॻिते उन ते ईमान आणींदव, ऐं उन सां रफ़ीक़ थी दुनिया जे अंदरि पंहिंजे हुकूमत खे क़ाइमु कंदव। मुल्क शाम जो तव्हांजे कब्ज़े में रहंदो। बनी इसराईल इन ॻाल्हि खे क़बूल कयो हो, पर उहे इन ॻाल्हि ते रहिया कोन को। पंहिंजे क़ौम खे उन वक़्त जे उलमा ग़लति मसइला ॿुधाया। ईअं थी पियो। मुखालिफ़ जमातुनि उन्हनि खे पैसा ॾिना। जेके बनी इसराईल जे मुखालिफ़ हुया, बनी इसराईल जे उलमा खे उन्हनि पैसा ॾिना, रिश्वतूं ॾिनियूं त इहा ॻाल्हि ख़तमु करियो। जीअं हाणे हिन वक़्तु उलमा खे पैसा था मिलनि त जीअं तव्हां दीन इस्लाम जे मुतालबे खे ख़तमु करियो। यहूदियुनि में ईअं थियो। हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, न तत्तबिउन सुनन मन कान क़बलकुम, तव्हां अॻे जे तरीक़े सां हलंदव। लव दख़लू फी जुहर ज़बिल दख़लतुमूहा, गोह जे सोराख़ में विया हूंदा तव्हां गोह जे सोराख़ में, यानी अक़ली शरई तबई उमूर छॾे तव्हां ग़ैर अक़ली ग़ैर शरई ग़ैर तबई ॻाल्हियूं इख़्तियार कंदव। साहबा कराम पुछियो, हुमल यहूद व नसारा, सही यहूद नसारनि जे तरीक़नि ते असांजी क़ौम हलंदी? फरमाई पोइ मन ॿिया तरीक़े। रिश्वत वठी इलाही अहकाम खे बंदि करणु, हलाल खे हराम, हराम खे हलाल करणु, अहिड़े क़िस्म जूं हरकतूं उन्हनि में शुरू थी वयूं। हिते अलाह ताला बनी इसराईल जे जा जेके बि फ़िरका हुआ, उन्हनि खे अलाह तबारक व तआला पंहिंजूं नेमतूं ॿुधाए तवजो थो ॾियारे त तव्हां ख़्यालु करियो। ऐं अरब माण्हू इन बनी इसराईल खे पढ़ियल घर सम्झंदा, तंहिं करे अरब जो तवजो एॾे हुयो। बनी इसराईल जेकॾहिं नबी साईं खे मञनि त पोइ असां बि मञींदासीं। तंहिं करे अलाह ताला बनी इसराईल खे अहमियत सां ख़िताब थो करे, अलाह पंहिंजूं नेमतूं ॿुधाए उन्हनि खे तरबियत थो ॾिए। त सारी दुनिया हिन वक़्त में तव्हां ॾांहुं ॾिसे थी। पुराणे ज़माने खां वठी तव्हां मज़हबी घर आहियो, तव्हां हुकूमतूं कयूं आहिनि, ज़ुल्मनि खां तव्हां जान छॾाए आज़ाद थी अलाह जी फर्म बरदारी में वक़्तु गुज़ारियो आहे। इन्हनि जे वॾनि ॼण इन्हनि पोइ उहे क़ौमूं हिन ॻाल्हि में मुंतज़िर हुयूं त ॾिसूं इहे मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तस्दीक कनि था या न। जे तस्दीक कनि त पोइ असां बि इन्हनि ॻाल्हियुनि खे क़बूल कंदासीं। हिते अलाह ताला तॾहिं पंहिंजूं नेमतूं हुननि खे ॿुधाए ऐं फरमाए थो, आमिनू बिमा अंज़लतु मुसद्दिक़न लिमा माअकुम, हाणे ईमान हाणे उन शइ ते जेकी मां नाज़िल कयो आहे, तस्दीक कंदड़ आहे तव्हांजी शइ खे जेका तव्हां वटि आहे। तव्हां काफ़िर न थियो। आयात खे न विकिणो थोरी रक़म ते, रुशवा वठी ग़लति फतवाऊं ॾींदा हुआ, क़ुर पाक जे मुतालिक़ मुबशरात खे लिकाईंदा हुआ, क़ौम खे चवंदा हुआ त इहे ॻाल्हियूं क़ुर जे मुतालिक़ हिन नबीअ जे मुतालिक़। अञा ॿी ॻाल्हि आहे का, हक़ खे बातिल सां न मिलायो, हक़ बातिल मिलाए छॾणु इहो ग़लति आहे। कॾहिं कॾहिं क़ौमूं ईअं कंदियूं आहिनि, केतिरा माण्हू ईअं कंदा आहिनि, हक़ बातिल ॻाल्हाए माण्हुनि खे धोखो ॾेई छॾींदा आहिनि। ईअं न करियो। हक़ ऐं बातिल जे ॻाल्हाइण जा घणा तरीक़ा आहिनि, जो माण्हू उहे मिलाए सिलाए खणी ॻाल्हि पेश कनि। जीअं हाणे ॾिसो, हे ख़ुदि ज़कात जो मसइलो हिन वक़्त में शुरू थियो आहे। ज़कात जो लफ़्ज़ त हक़ जो, पर ॿियनि जेका शइ अथसि उहा सूद आहे, ऐं मालिकनि जी मिल्कियत रखियल आहे अमानत में, उन ते इज़ाफ़ो सूद। वरी ज़कात थींदी आहे नियत सां, या त अज़ल जे वक़्तु नियत हुजे जो ज़कात जो निसाब हो मुक़ररु करे उन मुंहिंजा पैसा कढिजनि, इन वक़्तु नियत कजे त हे ज़कात जा पैसा, या अदा जे वक़्तु हुजे, न अज़ल जे वक़्तु आहे न अदा जे वक़्तु आहे मालिकनि जी नियत। इहे सभु शराइत ज़कात जा, इहे ख़तमु करणु इहो बातिल आहे। हलाल जो रिस्क, अज़ल जे वक़्तु नियत, अदा जे वक़्तु नियत,
साल गुज़रणो, ज़रूरी ख़र्चनि खां मथे बाक़ी बचत, इहे सभु शराइत ख़तम करे नालो ज़कात जो रखी ग़लति शइ खे ज़कात जो नालो ॾेई ऐं क़ौम खे ॾियणु, इहो आहे बातिल ऐं हक़ जो जी तलबीस। असांजे हिन दौर में इहा थी रही आहे। ऐं वरी इन खे जवाज़ जी फ़तवा ॾियणु, अहले इल्म इन खे जवाज़ जी फ़तवा ॾियनि था, इहो बि हक़ ऐं बातिल खे मिलाइणो। यहूदी ईअं कंदा हुआ। हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुतलिक़ ॻाल्हियूं तौरात इंजील जो ॿुधाईंदा हुआ, पर चवंदा हुआ त हे उहो नबी न आहे, अञा ॿियो आहे जंहिंजे लाइ इंतज़ार आहे। ॻाल्हियूं उहे कनि पर नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ इनकार कनि। ॻाल्हियूं कनि हक़ जूं, नबीअ जे लाइ असां जंहिंजे लाइ कनि इनकार, इहो आहे बातिल। पोइ हक़ उहो बातिल, ला तलबिसुल हक़ बिल बातिल व तक्तुमुल हक़ व अंतुम तालमून। अकीम सलात नमाज़ क़ाइमु करियो, ज़कात ॾियो, वरफ़उ मां माना इबादत कंदड़नि ऐं रुकू कंदड़नि सां गॾिजी तारुफ़ करियो, अलाह जी फर्मा बरदारी में। ईअं न थिए त माण्हू खे नेकी करे पाण पंहिंजे वजूद खे विसारे वेहिजे। इहो ग़लति आहे। अंदुम तदबीरुल किताब, हालांकि तव्हां क़ुरान में पढ़ो था, अवला ताक़िलून, छो नथा ॼाणो तव्हां। अहिड़ी क़ौम सां मुस्लमाननि खे, सालिहनि खे मुक़ाबिलो करणो आहे। अस्तईनु बिस्सब्र वस्सलाह। तव्हां जेकॾहिं सम्झो था त असांजे लाइ मुश्किलात पैदा थींदा, जेकर असां पंहिंजे मज़हब जूं ॻाल्हियूं, तौरात जूं ॻाल्हियूं ऐं इहे ॻाल्हियूं ॿुधाए पंहिंजे क़ौम खे बेदार कंदासूं, उहे असांखां भॼी वेंदा, परी थी बेज़ार थी वेंदा। अलाह ताला फरमाए थो तव्हां सबुरु करियो, अलाह जे ॾाढो झुकी पओ त तव्हांखे अलाह ताला जी मदद पहुचंदी। ऐं इहा नमाज़ तमामु वॾी शइ आहे। इला अलल ख़ाशी। मालूम थियो त इंसान जे तरक़ीअ जो ज़रियो सबुरु यानी इस्तिक़ामत, ऐं ॿियो अलाह जे तरफ़ झुकी पवणु, इबादत। माना इक़्तिराब ऐं इर्तिफ़ाक़, इहे ॿई शयूं इंसान जे तरक़ीअ जो बाइस आहिनि। रब सां कुर्ब जो मुज़ाहिरो निमाज़ में थिए थो, ऐं रिफ़ाक़त जो मुज़ाहिरो सब्र सां आहे। जेकॾहिं मुआशिरे में का तकलीफ़ पहुचे, उन तकलीफ़ जे करे इंसान पंहिंजे ॿुधायल दावत खे छॾे वञे, इहा ग़लति आहे। रिफ़ाक़त इंसाननि सां सही माना में रखे, दीन जी दावत हमेशह पेश कंदो रहे। अल्लज़ीन यज़ुन्नून अन्नहुम मुलाक़ू रब्बिहिम, जेके शख़्स ख़्याल था कनि त अलाह सां मुलाक़ात थींदी, इहे ख़ाशि आहिनि। इन्हनि खे निमाज़ बि नसीब थींदी, इन्हनि खे इस्तिक़ामत बि पंहिंजे दावत में हूंदी। दारोमदार रब तबारक व तआला सां वास्ते जो आहे। बाने जो जॾहिं अलाह सां वास्तो मुक़ररु आहे ज़हन में, त पोइ इहो लाज़मी तरह उन वास्ते खे निभाईंदो ऐं तालुक़ खे निभाईंदो। अलाह सां तालुक़ इबादत जे करे आहे, मख़लूक सां तालुक़ तकलीफ़ूं सही सब्र ऐं इस्तिक़ामत सां दावत पेश करणी आहे। जंहिं शख़्स खे रब सां सही माना में तालुक़ हूंदो, इहे ॿई ॻाल्हियूं बर्दाश्त कंदो ऐं इहो सम्झंदा त अनहम राज़ी। हिते अलाह ताला बनी इसराइल जे नेमतुनि खे तफ़सीली तरह बयानु थो फरमाए। इजमाली नक्शो हो पहिरीं, या बनी इसराइल 3 दफ़ा हिते आयो आहे। या बनी इसराइल में पहिरीं ख़िताब हुयो उन्हनि खे तज़कीर बि आला इलाह जो, हाणे तफ़सीर आहे उहो तज़कीर बि आला इलाह जो। तफ़सील थो ॿुधाए। या बनी इसराइल उज़कुरु नेमत अल्लती अनअमतु अलैकुम, उहा नेमत जेका मां तव्हांखे ॾिनी आहे उनखे यादि करियो। इन फज़लतुकुम अलल आलमीन, मां तव्हांखे जहान वारनि ते फज़ीलत ॾिनी। मतिलबु इन जो ही आहे त उन दौर में जेके बि क़ौमूं मज़हबी हुयूं, उन्हनि सभिनी में बनी इसराइल खे अलाह ताला फज़ीलत ॾिनी, जो हिननि खे मुक़दस मज़हब मिलियो, तक़वा हिननि वटि, ईमान हिननि वटि, सब्र, इबादात में इस्तिग़राक़, इहे सभु शयूं दुश्वार हुयूं जेके अलाह ताला हिननि खे अता फरमायूं। तंहिं करे इहे शयूं हिननि जे इज़त जो सबबु बणिजी पयूं, दुनिया में बि ऐं आख़िरत में बि। तॾहिं रब ताला फरमाए त तव्हांखे फज़ीलत ॾिनीसीं। या बनी इसराइल उज़कुरु नेमत अल्लती अनअमतु अलैकुम, मां जेका तव्हांखे नेमत ॾिनी, आज़ादी जी नेमत ॾिनमि, तव्हांखे जहान वारनि ते मां फज़ीलत वारो कयो, इल्म जी फज़ीलत ॾिनमि। ऐं बनी इसराइल जे दौर में इन क़िस्म जो इल्मु कंहिंखे बि कोन हुयो, एॾो वॾो इल्मु तौरात शरीफ़।
वतकु यौमल आहे तजदी नफ़्सन नफ़्सन शइ आहे, तंहिं करे तव्हां लिहाज़ करियो हिकिड़े अहिड़े ॾींहं जो जेको नफ़्स कंहिं नफ़्स खे कुझु बि फ़ाइदो न ॾींदो। ला युक़बल मिना शफ़ा, न की को शफ़ाअत कंहिंजी क़बूल कई वेंदी, ला युख़ज़ मिना अदल, न की को बदिलो वरितो वेंदो, वलाम युनसर, न की का बिरादरी अचे मदद कंदी। तावन जा ॿ टे तरीक़ा हूंदा आहिनि। पंहिंजी जान छॾाइण जे लाइ को अची पंहिंजी जान पेश करे ऐं पोइ ज़मानत ॾिए, या सिफारिश अचे कजे त हिन मुजरिम खे छॾियो, या कुझु पैसा ॾंढ ॾोह ॾेई जान छॾाइजे, या वरी कुवत आणे हमिलो करे ऐं उन्हनि ज़ालिमनि जे हथनि खां कंहिं माण्हू खे छॾाइजे। अलाह ताला थो फरमाए त हिकिड़ो अहिड़ो ॾींहुं ईंदो जंहिंजूं इहे सभु ताक़तूं इंसान जूं बेकार हूंदियूं। अलाह ताला जे हथ मां केरु कंहिंखे छॾाए सघंदो? ऐं जॾहिं उन इंसाफ़ सां उन्हनि खे पाण वटि रुकियो आहे। यादि करियो मुंहिंजी उन नेमत खे जॾहिं असां छॾायोसीं तव्हांखे फिरौन जे लश्कर खां ऐं उनजे ज़ाब्ते खां। आल जे लफ़्ज़ जी माना ॿिनि तरहनि सां थी आहे। आल मुक़हम माना ज़्यादा अखर हिते निस्बत जे तौर ते आंदल आहे, ऐं ॿियो आल जी माना हुनजो कोई ख़ानदान, फिरौन जा उमरा, लश्कर, इनखे आल चइबो आहे। यसुमून कुमसूअल अज़ाब, जेके तव्हांखे बुरे अज़ाब ॾे छिकनि पिया, युज़बियून अबनाकुम, तव्हांजे औलाद खे ज़बह पिया कनि, यस्तहयून निसाअकुम, मक़सदु हिननि जो हुयो कमज़ोर करणु। फिरौन वारा तव्हांखे कमज़ोर पिया कनि, तव्हांजी नरीन औलाद खे ख़तमु कनि, तव्हांजी औरतूं पंहिंजे लाइ ग़ुलाम बणाइण जे लाइ छॾनि पिया छोकिरियूं। इन में वरी आज़माइश ई रब जी तरफ़ां, उते इन ज़ुल्म खां तव्हांखे छॾायो वियो, नेमत ख़ुदा जी, आज़ादी मिली वई। वरी जॾहिं तव्हां समुंड ते वियो त उते अलाह ताला उन खे चीरे हिसो ॿ हिसा करे छॾियो, हुन में रस्ता बणिजी पिया। फ़र्क़ न बि कुमल बहार, असां फाड़े छॾियोसीं जबल खे, समुंड खे। अंज़ैना कुम, पोइ तव्हांखे छॾायोसीं, अगरक न आल फिरौन, फिरौन खे ॿोड़े छॾियोसीं, हुनजे सारे लश्कर खे, फिरौन जे